वेलकम बैक नाज़रीन तव्हांजो असांजो साथ पियो हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 02221028555 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थियो ऐं उन हवाले सां जेको कोरोना जी जेकी सिचुएशन आहे ख़ासि तौर ते तव्हां जेको पाण फेस था कयो उहो जेके ॿियनि खे जेका तव्हां ॿुधाईंदा त तव्हां पाण केतिरे प्रिकॉशन्स या केतिरे पंहिंजे मथां जेको लॉकडाउन खे जेको पाबंदी सां जेको उनखे फॉलो था कयो जेको ॾिसो काफ़ी ॿ कैटेगरीज़ जा इंसान आहिनि जेको पाबंदी सां लॉकडाउन खे फॉलो था कनि जेको नॉन सीरियस थी करे लॉकडाउन खे फॉलो कोन पिया कनि लेकिन उन तरीक़े सां असां अगरि पंहिंजे अंदरि खे ॾिसूं त असां हम कुझु ई करे सघूं था त हीअ लॉकडाउन जी सिचुएशन असांजी वधी न पई सघे लेकिन हींअर असांजे पंहिंजे हथरादू इहे सभु कयल ॻाल्हियूं आहिनि जेके हीअं असां लॉकडाउन खे अञा मज़ीद जेको फेस कंदासीं ऐं जीअं ज़ुल्फ़कार साहिबु ॻाल्हि पिया कनि त ॿाहिरि कोई हिकिड़ो शख़्स आयो त जेको हुननि असांखे हॉस्पिटल्स ठाहे ॾिनो ऐं उन खां पोइ जेके गिदू हॉस्पिटल असांजे लेकिन उन खां पोइ असां ॾिसूं असांजे माण्हुनि खे केतिरी कैपेसिटी ऐं केतिरी हिकिड़ी शइ ॾिनल हिकिड़ी ठहियल शइ हिकिड़ी मिले थी उन खे पोइ मेंटेनेंस करणु उनखे पोइ कंटिन्यू करणु उहो असां में अंदरि केतिरो रहियो अहिड़ा ॿिया केतिरा ई इदारा जेके आहिनि लेकिन हिननि वक़्तनि में जेके असांखे ख़ासि तौर ते उहे शयूं असांखे शयूं कमु अची सघनि थियूं इहे सभु जेके आहिनि असां पाण अंदरि में सोचे सघूं त इंसानु जेको आहे अलाह साईं उनखे अशरफ मख़लूक़ात कयो आहे माना हिकु जेको इंसानु चाहे थो उहो करे सघे थो लेकिन पंहिंजे अंदरि हिकिड़ी पॉज़िटिविटी नरम दिली ऐं इहो इंसानु सोचे त मुंहिंजे ज़रिए कंहिंखे ॿिए खे नुक़सानु कोन्ह थिए जी अच्छा डॉक्टर फारूक साहब जीअं तव्हांजे नज़र में सिविल हॉस्पिटल आहे हर मरीज़ अची सघे थो उते बि माना सिर्फ़ु कोरोना खे ई डील कयो पियो वञे ऐं इवन के सिंपल जेके आहिनि बीपी ब्लड प्रेशर बि नथो चेक कयो वञे के पेशेंट्स जो उन लाइ छा चवंदो एमरजेंसी त डील थिए थी जेके टर्शरी केयर हॉस्पिटल्स मां मुंहिंजी मुराद इहा आहे त उहे हॉस्पिटल्स जंहिंमें हर क़िस्म जी सहूलियत हुजे थी यानी उते एक्सरे आहे उते लेबर रूम आहे उते गाइनी जो वार्ड आहे उते सर्जरी यानी जेके फील्ड्स आहिनि उहे सभु उते मौजूदु आहिनि त हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उहा इहा आहे त उते एमरजेंसी डील थिए थी यानी लेबर जेकॾहिं आहे कोई ख़ातून आहे उनखे को प्रॉब्लम आहे त उहा वञी हॉस्पिटल वञी सघे थी पर हिन वक़्तु OPD जा जेके केसिस आहिनि जंहिंमें आम जेके बीमारियुनि जे लाइ मरीज़ उते अचे थो उन्हनि खे बंदि कयो वियो आहे ऐं उनखे बंदि करण जो सबबु इहो आहे त हीअ जेके टर्शरी केयर हॉस्पिटल्स आहिनि उन्हनि में हिकिड़े ॾींहं में कोई हज़ारनि जी तादाद में मरीज़ अचनि था ऐं हज़ारनि जी तादाद में जेकॾहिं मरीज़ हिन वक़्तु OPDs खुलियल रखियल हूंदी ऐं उहा उते जेकॾहिं एतिरे क़िस्म जा एतिरे तादाद में जेकॾहिं मरीज़ ईंदा त असांजो पर्पज़ सॉल्व कोन थी सघे यानी पोइ जेको लॉकडाउन या सोशल डिस्टेंसिंग वारो जेको कंसेप्ट आहे उहो असांजो ख़तमु थी वेंदो तंहिंजे करे जीअं डॉक्टर चंदीराम बि ॿुधायो त हिन वक़्तु इलाही सारा डॉक्टर्स सोशल मीडिया जे थ्रू प्रिंट मीडिया जे थ्रू उन्हनि पंहिंजा नंबर्स कॉन्टेक्ट नंबर्स ॾेई छॾिया आहिनि ऐं उन्हनि चयो आहे त जेकॾहिं तव्हां सां को प्रॉब्लम हुजे को नंढो वॾो प्रॉब्लम हुजे त तव्हां असां सां टेलीफोन ते राब्तो करे हलिया अचो ऐं जेकॾहिं एमरजेंसी आहे तॾहिं असांखे फ़ोन करे पोइ असांजे हॉस्पिटल में या क्लिनिक ते अचो ताकी रश वारो जेको माहौल आहे उहो न थी सघे सो हिन वक़्तु त ॾिसूं असां वटि जेको प्रॉब्लम आहे उहो मेजर प्रॉब्लम आहे कोरोना जो ऐं छाकाणि त उन सराउंडिंग्स में उते कोरोना जा पेशेंट्स मौजूदु आहिनि आइसोलेशन वार्ड्स आहे क्वारंटाइन सेंटर्स आहिनि त इन मां साबित इहो पियो थिए त उते उन मरीज़नि जे हुजण जे करे उहो वायरस ट्रांसमिट थी सघे थो तंहिंजे करे इहा बि कोशिशि कई पई वञे त हरूभरू हॉस्पिटल जो इन्हनि हॉस्पिटल्स जो रुख माण्हू न कनि ताकी उन वायरस खां उते जेके उन हॉस्पिटल में मरीज़ मौजूदु आहिनि उहो वायरस उन्हनि ताईं ट्रांसमिट न थिए त इन हवाले सां जेकॾहिं को नंढो वॾो प्रॉब्लम आहे त मां सम्झां थो त उन्हनि माण्हुनि खे टेलीफोन ते राब्तो करणु खपे ऐं इहो इन हवाले सां जेकॾहिं किथे किथे ईअं जीअं पाण चयो त लॉकडाउन में माण्हू निकिरण जी कोशिशि कनि था ऐं वॾे में वॾो जेको इशू आहे उहो इहो आहे त हू निकिरण जे बहाने इहो चवनि था त असांखे हॉस्पिटल वञिणो आहे एमरजेंसी यानी पुठियां हिकिड़ो ॿियो माण्हू विहारियो को ॿार विहारे वेठा हूंदा आहिनि का ख़ातून वेठी हूंदी ऐं पोइ मोटरसाइकिल ते या गाॾी में त पोइ किथे जेकॾहिं कोई चेक पॉइंट आई बि त उन्हनि खे चवंदा त असांखे हॉस्पिटल वञिणो आहे त हॉस्पिटल वञण जे लाइ हिन वक़्तु जेकॾहिं को नंढो प्रॉब्लम आहे आम के प्रॉब्लम्स आहिनि नंढड़ियूं के मसइला आहिनि त उन्हनि जे लाइ इलाही सारा डॉक्टर्स ऑनलाइन आहिनि ऐं
हिन वक़्तु छाकाणि त डॉक्टर्स बि घरनि ते या जेके पंहिंजे हॉस्पिटल्स में मौजूदु आहिनि ऐं एतिरो रश कोन्हे मरीज़नि जो, तंहिंजे करे हू जेॾीमहिल बि उन्हनि खे कॉल, जंहिं बि फील्ड जो डॉक्टर आहे उनखे जेकॾहिं तव्हां कॉल कंदव, ख़ासि तौर ते मां हैदराबाद जी ॻाल्हि कंदुसि, त उहो फ़ोन रिसीव थिए थो ऐं जेको मशवरो आहे उहो उन डॉक्टर खां उन हवाले सां वठी सघिजे थो। जेकॾहिं ॾिसो वरी बि इहा ई शइ थी थिए त जेकॾहिं डॉक्टर तव्हांजो इहो सम्झे थो त तव्हांखे अचिणो आहे, तव्हांखे पंहिंजो चेकअप कराइणो आहे, त ई तव्हां वेंदव न। जेकॾहिं तव्हांखे डॉक्टर चवे थो त न तव्हांखे चेकअप कराइण जी ज़रूरत न आहे, तव्हां इते ई वेही हिन तरीक़े सां पंहिंजे इलाज खे बहितर करे पंहिंजी तबियत खे बहितर करे सघो था। त मां सम्झां थो इहो वधीक फ़ाइदेमंद आहे। लेकिन हिकिड़ो क्वेश्चन इहो थिए थो, जीअं तव्हां चयो त हुन कूड़ ॻाल्हाए पियो, पर माण्हू ॿाहिरि निकिरनि छो था? छा लॉजिक आहे, हुनजो छा रीज़न आहे? जॾहिं तव्हां वटि सभु टाइम ड्यूरेशन्स ते तव्हां पंहिंजो सामान सीधो वठी करे घरु था, पोइ बि ॿाहिरि निकिरण जी तव्हांखे ज़रूरत छा पई ॾिसो, थी आहे? हिकिड़ी जेका आउं सम्झां पियो त हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उहा इहा ई आहे त लॉकडाउन ते अमल दरामद न पियो थिए ऐं निकिरण जो जेको सबबु आहे उहो इहो आहे त हिन बीमारी जी जेका सिवियरिटी आहे, यानी हिन बीमारी जी जेका जंहिंमां हिन जा नतीजा जेके ख़तरनाक थी सघनि था, उन्हनि नतीजनि जे बारे में माण्हुनि खे ख़बर कान्हे का। असां कोशिशि त कई आहे त हिन बारे में माण्हुनि खे आगाही ॾियूं, माण्हुनि खे ॿुधायूं, पर हेॾी टीवी जेके डेथ रेशो ॿुधाए पई, सॼो ॾींहुं जेको आहे कोरोना गवर्नमेंट जेको आहे बार बार ॿुधाए पई, उहो बि तव्हांखे अंदाज़ो नथो थिए। ॾिसो, दर्जी, मज़दूर, इहे सभु जेके आहिनि दुकानदार, सभु मैकेनिक वारा, सभिनी लाइ जेको असांखे सोचणो बि आहे। लेकिन ख़ुदा जेको आहे त इन असां घर में इन चलो इहो नथो सोचे सघूं त असां हिननि जी हेल्प कीअं करे सघूं था, लेकिन असां हिननि जी हेल्प ईअं था करे सघूं, असां पंहिंजे घरनि ताईं महदूद रहंदासीं त इहे लॉकडाउन जेकी आहे सिचुएशन ख़तमु थी वेंदी। अलाह न करे जेके हीअ थोरी देरि लाइ जेके तव्हांजा दुकान वग़ैरह जेके खुलनि था त हीअ कर्फ्यू जी सूरत हाल थी वञे त पोइ असां इहे वठण खां बि कासर थी वेंदासीं। इहे बि असांखे प्रोवाइड कोन थींदा अगरि अहिड़ी सिचुएशन में। काजी साहिबु, तव्हां छा चवणु चाहींदो इन ते? न, यकीनन जेको आहे सो माण्हुनि खे फॉलो करणु खपंदो आहे, पर असां वटि हिकिड़ो अजीब हिकिड़ी साइकी आहे माण्हुनि जी। हिकु त तालीम जी जेको आहे सो घटि हुअणु। तव्हां ॿुधायो त बिल्कुलु इहो असां वटि हीअं आहे त असां हिकिड़ो ट्रेंड ठाहे छॾियो आहे, ख़बर बि आहे, पर हलो हिकिड़ो त हिकिड़ो माण्हू, हिकिड़ो ॿारहाड़ी जो आहे वीचारो जेको अणपढ़ियल आहे, उहो त अॿोझ आहे, ठीकु आहे, पर लिखियल पढ़ियल माण्हू बि जी बि इहा जेको साइकी थी वई आहे। जेकॾहिं हिते हाणे असीं वेठा आहियूं हिते, जेकॾहिं कोई चए न त ॿार घिटीअ में हिकिड़े खे हाणे थोरी देरि खां पोइ बस्ट हणंदा, ॿार न ॾिसजो तव्हां, त बि असां लियो पाए ॾिसंदासीं त इहो बस्ट कीअं थो लॻे। हाणे इन साइकीअ खे चेंज करिणो पवंदो, जॾहिं ख़बर जेको चइबो न कर त उहो ई करिणो पवंदो। त इन जेको सोच खे तब्दील करिणो पवंदो ऐं संजीदगी सां वठिणो पवंदो त बाबा ही जेके हाणे दुनिया जे अंदरि जदीद जेके असीं दाख़िल थी विया आहियूं सिस्टम में, ऐं जेके वायरस आहिनि उहे तमामु ख़तरनाक हद तरीन जेके आहिनि शयूं आहिनि। जीअं हाणे उनखे जेसिताईं फॉलो न कंदासीं न, ओसिताईं जेके इहे प्रॉब्लम्स रहंदा। असां वटि तॾहिं त ईअं थियो आहे त असां हिननि खे फॉलो न कयो आहे, हिननि खे रूल्स खे फॉलो नथा कयूं, हिदायतुनि खे फॉलो नथा कयूं, तॾहिं असां। ऐं ॿी तव्हांखे मुंहिंजो जेको ख़्यालु आहे, पर जनरल डॉक्टर साहिबु वधीक बहितर वेठा आहिनि, सम्झनि था। मुंहिंजो ख़्यालु आहे त असां वटि जेको ताज़ो जेके आयूं आहिनि, टेस्ट थिया आहिनि, उनमें त हीअं बि रिज़ल्ट आयो आहे त 162 जो टेस्ट थियो, उन मां 80 पॉज़िटिव आया। 100 माण्हुनि जो टेस्ट थियो, उन मां 20 पॉज़िटिव अची विया। त मां सम्झां थो जेकॾहिं 1 करोड़ माण्हुनि जा टेस्ट थियनि, असां वटि त कैपेसिटी कोन्हे एतिरे टेस्ट जी, त इहो वञी किथे अंगु पहुचंदो। इहा सिर्फ़ु लापरवाही जे करे ईअं थिए पियो। माण्हुनि खे हिनखे संजीदगी सां वठिणो पवंदो। जेकॾहिं हिन मां निकिरणु चाहिनि था, हिन आफ़त मां निकिरणु चाहिनि था, त पोइ असांखे कुझु पाण ते पाबंदियूं लागू करिणियूं पवंदियूं। हलियो वेंदो न चिलो कॉन्सेप्ट आहे न, असां वटि हिकिड़ो रिलीजियस बि कॉन्सेप्ट हूंदो आहे त बाबा चिले में हलिया वञो, ऐं रमज़ान शरीफ़ में त असां ॾहाके में बि हलिया वेंदा आहियूं त बाबा कंहिंसां बि न आहे मिलणो। इहो कॉन्सेप्ट हूंदो आहे न, त तव्हां आइसोलेट कयो पाण खे, पोइ उहो हूंदो आहे रिलीजियसली हूंदो आहे, अलाह सां रुजूअ जो हूंदो आहे, त तव्हांजी हिकिड़े तरफ़ कंसल्टेशन हूंदी, तव्हांजी तवजह हिकिड़े तरफ़ हूंदी, त अलाह सां डायरेक्ट थी था वञो। मतिलबु जेको कॉन्सेप्ट आहे
त बाबा सम्झो त हे बि हाणे हिकिड़ो चिल्लो अथव, उनखे पचायो त वञी सफल थींदव। सही ॾिसो वाकई हर कोई पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां, जीअं डॉक्टर फारूक बि हुननि खे ॿुधायो त माना कहिड़े तरीक़े सां माण्हू ॻाल्हाए बि, हर को ॻाल्हाए बि ॿाहिरि निकिरे थो, लेकिन इहा ई ॻाल्हि आहे तव्हां वारी त माना जेतिरो जल्दी माण्हू उहो ई कंदो, इहा फितरत आहे न, इहा फितरत आहे न इंसान जी। असांखे सीरियस थियणो पवंदो तहरीम, सॼे ही ॾिसो जंगी बुनियादनि ते कमु करिणो पवंदो ऐं सीरियस थियणो पवंदो। ही आम बीमारी न आहे, मतिलबु असांजो जेकॾहिं अॼु बि माण्हू इहो सम्झे पियो त हीअ हिकु आम बीमारी आहे या असांखे मूंखे या फलाणे खे कान लॻंदी, त ईअं कोन्हे को, इहो कॉन्सेप्ट माण्हुनि खे करिणो पवंदो त हीअ बीमारी कंहिंखे लॻी सघे थी। कहिड़े तरीक़े सां हिननि जो कॉन्सेप्ट करिणो पवंदो त हेॾी मीडिया जेके हिननि खे हाईलाइट करे ॿुधायो तव्हां असां डिग्री रोज़ जेको आहे हिननि खे ॿुधायो। ऐं हिकिड़ो ब्रेक वठां, पोइ थोरो आम माण्हुनि जी साइकी ते मज़ीद अञा सघंदासीं, लेकिन हिकिड़े ब्रेक खां पोइ काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। नाज़रीन असां त कॉल ते जेकनि बख्शर मेहरानवी साहब मौजूद आहिनि, जेको हमेशह जेको हर साल जेको आहे कलंदर शाहबाज़ जे मेले ते उहो कंपेयरिंग कंदा आहिनि, पाण जेके बहितरीन कंपेयर आहिनि, शाइर बि आहिनि, उन्हनि खे भलीकार कंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम सर। जी वालेकुम अस्सलाम। सर ख़ुशि आहियो, कीअं आहियो? सब ख़ैर अल्हम्दुलिल्लाह, महिरबानी, तव्हां असांखे यादि कयो। सर पहिरियों इहो ॿुधायो घर में कीअं पियो गुज़रे, कीअं पिया ॾींहं गुज़रनि, ऐं तव्हां पंहिंजो केतिरो ख़्यालु था रखो? जी थोरो आवाज़ तव्हांजो घटि थो अचे। जी हेलो जी, हाणे अचे पियो सर तव्हांखे आवाज़ मुंहिंजो? हा 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 सर मूं इहो पुछियो त घर में कीअं पियो वक़्तु गुज़रे इन लॉकडाउन जी सूरत हाल में, ऐं ॿियो केतिरो ख़्यालु था रखो पंहिंजो? घर में बसि वक़्तु गुज़रे थो, किताब पढ़ूं था, कुझु लिखूं था, कुझु दोस्तनि सां कचहरी करियूं था, ईअं वक़्तु गुज़रे थो। ख़्यालु त ज़ाहिर आहे असां पाण मुख़्तलिफ़ मैसेजिस में, ॿियनि में वीडियो मैसेजिस में सॼी सिंध खे पिया सलाहूं ॾींदा आहियूं भई पंहिंजो ख़्यालु कनि, ऐं पंहिंजे ख़्यालु करण सां ई ईअं सम्झो त तव्हां न रुगो पंहिंजो ख़्यालु था करियो, पर पंहिंजे ओड़े पाड़े जो, पंहिंजे शहर जो, पंहिंजे वतन जो, पंहिंजे सूबे जो ख़्यालु था करियो, छाकाणि त हीअ तमामु हिकिड़ी विछड़ंदड़ बीमारी आहे न, इहा माण्हू खां माण्हू ताईं ट्रांसफर थिए थी। सही। सो अल्लाह ख़ैर करे, असांजी दुआ आहे त हिन वबा मां सॼी दुनिया खे अल्लाह से महफ़ूज़ रखे। आमीन। सो हीअ ॾींहं हुआ वाकई मूंखे हींअर मजबूर जॾहिं काल मिलाई पे मूंसां, हुनखे यादगिरो ॾियारियो त असां पंहिंजो सिंध जे जेके वॾे में वॾा ॿ मेड़ा आहिनि ऐं सूफ़ी दरगाहूं आहिनि, उन मां हिकिड़ी हज़रत कलंदर लाल शहबाज़, हज़रत शाह हुसैन मोहम्मद उस्मान मरवंदी रहमतुल्लाह अलैह जे उर्स मुबारक ते उते गॾु हूंदा हुआसीं ऐं लखे माण्हू अची गॾु थींदा हुआ, ऐं केतिरनि सालनि खां हिन ई पिड़नि में असां हाज़िरियूं भरियूंसीं। सो सची ॻाल्हि आहे त मिस था कयूं उन सॼे इवेंट खे, पर वरी बि ईअं सम्झो त इन्हनि बुज़ुर्गनि तरफ़ बि असीं रुजू करियूं था, उन्हनि जे दुआउनि लाइ बि तलबगार आहियूं, ऐं वरी वसंदा मींहं, वरी वरंदा ॾींहं, ऐं सजण मिलंदा सजणे, नवां थींदा ॾींहं, विछोड़े जा ॾींहं रही रहंदा केतिरा, इंशाअल्लाह वरी मेड़ा पसंदा इंशाअल्लाह। जी 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 जी। महिमान असांजा ॿई वेठा आहिनि, ज़ुल्फ़कार कादरी साहब ऐं डॉक्टर फारूक टालपुर, तव्हांखे सलाम पिया ॾियनि। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। अस्सलाम वालेकुम बख्शण, अस्सलाम वालेकुम। साईं ज़ुल्फ़कार कादरी साहब सां थोरो ॻाल्हाईंदुसि। जी जी बख्शण साईं, मां ॿुधां पियो तव्हांजी मोहबतूं मुराबाद रखे। यार ॻाल्हि ॿुधो ज़ुल्फ़कार, मां आऊं सची थो ॿुधायां त उहो अज़ीम इंसान आहे ऐं उहा अज़ीम इबादत आहे जेका ॿियनि जी ख़िदमत में गुज़रे। सो अवां गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां तव्हांखे फॉलो कंदो अचां थो। उहो तकलीफ़ में जेकॾहिं का न्याणी रुगो ठठे में आहे तॾहिं बि तव्हां हुते पहुची था वञो, ऐं हींअर हाणोकिन हालतुनि में जेको अमल तव्हांजो आहे उहो वाकई एॾो वॾो तहसीन ऐं ख़िराज जे लाइक़ु आहे
अवां जड़ा भाइर मेहरबान जॾहिं माण्हू जे उनखे दुआऊं हुजनि माइरुनि जूं भेनरुनि जूं ऐं तव्हां जड़नि सजणनि जूं मोहबतूं हुजनि त पोइ माण्हू बाहि में टपी पवंदो आहे। साईं हक़ीक़त में असां जूं दुआऊं त असां दम बदम आहिनि कदम ब कदम आहिनि, पर ज़ुल्फ़िकार सची ॻाल्हि आहे त इन तरफ़ इहो ध्यानु ॾे अचणु या इहा दिलि में पैदा थियणु इंसान दोस्ती हिन नफ़्सा नफ़्सी वारे दौर में इहा वॾी ॻाल्हि आहे। ऐं ॿियो इहो त अव्हां जो कयो अव्हां जो अमल हिकिड़ो ईअं सम्झो त मिसाल क़ाइमु थो थिए न ॿियनि जे लाइ। ऐं असां पंहिंजे तौर ते हिते वेठा आहियूं, कॾहिं बि लॉकडाउन में कोशिशि कयूं था टेलीफोन ते कंहिं दोस्त खे कंहिं मुख़ैर हज़रात खे या वास्ते वारे खे दियारी पाड़े में फलाणो वेठो आहे हिन ताईं मिली पहुचाइजो इहो जेको आहे। पर अमी त मैदान में लही था कमु करियो, सलाम आहे तव्हांखे, महिरबानी महिरबानी थो ॿुधायां महिरबानी। हिन दिलि में तव्हांजे लाइ लख इज़तूं ऐं मोहबतूं आहिनि ऐं ख़ुदा करे त हिन बाबा मां असांजी जान छुटे त वरी पोइ असीं अची तोखे मोहबत जा हार पारायूं ऐं प्यार दुआ में यादि रखिजो। सर डॉक्टर फारूक ऐं बाक़ी रहियो हाणे हेॾां ई डॉक्टर फारूक तालपुर इहो त आहे असांजो पुराणो यार। डॉक्टर अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। बख्शण ठीक ठाक आहियो? दौन सब ख़ैर अल्हम्दुलिल्लाह। अब इन बख्शण इन ई हुजत सां ॻाल्हाईंदुसि जीअं पाण ॻाल्हाईंदा रहिया आहियूं मोहबतुनि में त तबियत हाणे असां तव्हां जे ज़माने जा माण्हू आहियूं। अच्छा मूंखे हिन वक़्तु इहो चवंदे ॾाढी ख़ुशी पई महसूसु थिए त तहरीम बख्शण मुंहिंजो दोस्त रहियो आहे, काफ़ी वक़्त खां असां पाण में हुजती दोस्त रहिया आहियूं, मोहबतूं रहियूं आहिनि। ऐं मूंखे इहो चवंदे बि शर्म महसूसु कोन थो थिए बख्शण त मां बख्शण खां सिखंदो रहियो आहियां। ऐं मूंखे बख्शण जे लाइ मूंखे तुंहिंजे लाइ इहो चवण में बि बिल्कुलु आर महसूसु न पई थिए त बख्शण जेको बि कमु कयो उन में हू पाण ईअं जीअं मुंडीअ ते टिक हूंदी आहे न ईअं रहियो। हुन जे कॾहिं कंपेयर कई त हुन पंहिंजो पाण खे मञरायो, हुन जे कॾहिं शाइरी कई त हुन पाण खे मञरायो, हुन अदब में कुझु लिखियो त हुन पाण खे मञरायो, हुन ड्रामा रेडियो ते ड्रामा कया त हुन पाण खे मञरायो। ऐं जॾहिं आवाज़ जेको ॾिनो उन में मिठास। अच्छा बख्शर साहब फारूक हाणे ॻाल्हि जी थोरो जी हाणे ॻाल्हि इहा आहे त तूं बि घटि कोन्हे, न का घटि घोट में न का कमी। महिरबानी बख्शण मूंखे तुंहिंजो सिंध वारनि खे ॿुधाईंदो वञा त अलाए तूं हिते महिरान थी विझे कॾहिं को झुंगारियो बि अलाए न। उहे ज़माना यादि आहिनि जॾहिं पूरे हिकिड़े पंहिंजे म्यूज़िकल ग्रुप सां गॾु तूं ॻाईंदो आहीं। हा बिल्कुलु सही। ऐं ड्रामा त पाण अञा बि ॻाइनि था ज़बरदस्त क़िस्म जा। हा बिल्कुलु। कॾहिं कॾहिं तूं बि ड्रामो करे वेंदो आहीं दोस्तनि सां? अक्सर कंदो असां। हाणे उहे ॻाल्हियूं हिते लाइव नथा करियूं। न बिल्कुलु सही आहे, बिल्कुलु सही आहे। अलाह त ख़ुशि रखे यार असांखे प्यारो। ऐं यार ज़ुल्फ़िकार कादरी एॾो भलो माण्हू अथई पंहिंजा डॉक्टर फारूक। बख्शण साहब कादरी साईं हिते हिन में हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल में शायदि पाण ॿाहिरि कोन अची वेठा अची जो कलाम शुरू थिया। सही सही सही। तव्हां बि हो माशाअल्लाह सॼो हिकिड़ो ऐं बहितरीन हिकिड़ी गैदरिंग थी वई हुई। सर बख्शर साहब आऊं बि मौजूद आहियां, कुझु पुछण थी चाहियां तव्हां आयो बिल्कुलु आयो। तव्हांजी मौजूदगी सॼे हिन बेड़े खे ड्राइविंग तव्हां पिया करियो, कंपेयर माना ड्राइवर जी जी। अच्छा जेके मेले ते तव्हां बेद पढ़ंदा आहियो कलंदर शाहबाज़ शहबाज़ ते हुन में स्टार्ट कीअं कंदा आहियो पांधड़नि खे, कीअं तव्हां उनखे जी उहो थी वेंदो? कॾहिं सोचे कोन हुन जेको इब्तिदा कंदा आहियूं, पर उन महिल घणो करे त कलंदर साईं जी रुबाई आहे, तमील आहे, उन मज़ा हिकिड़ो शेर जी जी सरगुरु तमाम रिंदानम बिस्मिल्लाह 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 हैदरियम कलंदरियम मस्तम बंदे मुर्तजा अली हस्तम ईअं करे बस पोइ जेको आहे सो। हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे
पंहिंजो अदड़ी जी जी तहरीम तहरी जी 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 सर मुंहिंजो नालो तहरीम तहरीम ऐवान बख्शनो। जी जी सर जी जी त असां वटि सिंध में दरगाहुनि जा ॿ हिकिड़ा कैफ़ियतूं आहिनि। जी हिकिड़ियूं आहिनि जलाल ऐं ॿियो आहे जमाल। सो लाल साईं जी दरगाह जेका आहे हिकिड़ी जलाल जलाल आहे, आहे, उते बेशक, धमाल बेशक। मस्ती सरमस्ती ज़बरदस्त। ऐं उते जॾहिं शाम जो इहे नगारा वॼनि था त हिकिड़ी अजीब कैफ़ियत हूंदी आहे। बेशक। वरी जेकॾहिं उतां सफ़र करे तव्हां बिजलणी बादशाह ताईं पहुचंदो त हिते वरी जमाल आहे, वाह वाह हिते वाह करार आहे, हिते वरी हिकिड़ो कल्याण आहे, हिकिड़ो अजब रंग आहे। वाह वाह। उहो फ़क़ीर जेके आहिनि उहे चवंदा आहिनि त जेकॾहिं लाल साईं तव्हां थी अचो त पोइ लतीफ़ जी हाज़िरी ज़रूरु भरियो। माना जे दीपक राग ॿुधी था अचो त पोइ मल्हार ज़रूरु ॿुधो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह इहा ॻाल्हि वरी फारूक सम्झंदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। थैंक यू इहे सर ॻाल्हियूं न बाबला। सर हिकिड़ो ॿियो लास्ट हिकिड़ो ॿियो शेर थी वञे तव्हांजे पंहिंजो फेवरेट जेको पसंदीदा तव्हांजो कुझु इहे पोयां खां इहे जेको आहे न मजबूर चुगलियूं पियो हणे त वरी कोई शहर थींदा वञनि। भला बख्शर साईं मां थो ॻाल्हायां। सर जी 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 मां हिकिड़ो हुजत कंदुसि तव्हां सां त सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे, इंसानियत ॾाढी तकलीफ़ में आहे। इन सॼे माहौल सां ठहकंदड़ लॻंदड़ को पंहिंजो शेर ॿुधायो जंहिंमें दर्द बि हुजे ऐं उन में जेको आहे सो सिखिया बि हुजे, सबक बि हुजे। ज़रूरु हिन में इहो हिकिड़ो मूं हीअं हिकिड़ो लिखियो रखियो जी कोशिशि कयां मिली पवे जी जी उहो जेके शायद कयूं था जी जी हा जी जी हाँ सर। रात जे सन्नाटे में सुनसान मां अणगणियो खौफ ऐं इज़त मां कंदड़ मासूम लाचार अटमोल ओजागन में लगा रखियो मूंडा वधत आऊं छिके टागी पवां वहशत में कमरे जे दीवारनि ॾांहुं बेड तां सतो सतो ऐं खणा थो पंहिंजे टेक पार्कुनी में बि परे ताईं ॾिसां। सर माफ़ कजो सर बख्शर साहब थोड़ो आवाज़ में इशू आहे, थोड़ो आवाज़ में प्रॉब्लम आहे, थोड़ो हिकिड़ी जगह ते बीह करे या थोड़ो साइड चेंज करे वरी ॿुधाईंदा। जी जी हाणे जी जी हा जी बख्शर साहब छो तो इहो त पोइ को तॾहिं थी सघे थो जॾहिं मूं वटि का शइ अवां खुलियल हुजे, हिते त खुलियल कान्हे। हाणे बिल्कुलु सही आहे, जगह दुरुस्त थी वई, सिग्नल जो को इशू हुयो। जी बख्शर साहब छा आहे जी जी हा जी हा हाणे नज़्म जो सॼो टेम्पो तोड़े छॾियो। वरी जोड़ियोसि सर वरी जोड़ियोसि। हा ख़ामोश थी ॿुधो। हा बिल्कुलु ख़ामोश साइलेंट सब साइलेंट। रात जे सन्नाटे में सुनसान गलियुनि मां अणगणियूं अखियूं खौफ ऐं बुख जी अज़ियत मां गुज़रंदड़ मासूम ॿारनि ऐं लाचार मावरनि जूं अधमुअल अखियूं ओजागनि ऐं सुॾकनि में लज़ंदड़ बेरोज़गार अखियूं मूंडा वधंदियूं थियूं रहनि आऊं छिक भरे जागी पवां थो वहशत मंझां कमरे जे दीवारनि ॾांहुं ॾिसां थो बेड तां उथी थधो पाणी पी थधो ऐं वॾो साहु खणां थो पंहिंजे फ्लैट जी बालकनी में बीही परे परे ताईं ॾिसां थो फरार जे सभिनी दिशाउनि सभिनी रस्तनि ते वबा जो पहिरो आहे कई भेरा फ्लैट खां ॿाहिरि निकितो आहियां पर गुलनि जी नुमाइश समुंड किनारे ज़िंदगीअ जो शोर बसंत बहार जा त्योहार गरम भाकुर ऐं सरगोशियूं कंदड़ चप ऐं चुमियूं न आहिनि मिलियूं मञोसीं वबा फितरत दोस्त आहे पर माण्हू केॾांहुं वञे हुस्न जे मुश्ताक अखियुनि खां सवाइ फितरत जे मिड़नी हुस्नाकियुनि खे कहिड़ी माना आहे भला माण्हू जेकॾहिं फितरत खां अलॻि पंहिंजी नंढड़ी दुनिया ठाही आहे त हुन ते एतिरी कावड़ छो मञा थो माण्हूअ खां ग़लतियूं थियूं आहिनि
पर उहे ग़लतियूं हिन धरतीअ जे अक़लियती नाम निहाद अशराफिया कयूं आहिनि। मासूम, बेख़बर ऐं मामूल जी ज़िंदगी गुज़ारण वारे माण्हूअ खे हिन सज़ा में भाङे भाईवार छो बणायो वञे? धरतीअ ते अॻे ई इंसाफ़ अणलभ आहे ऐं फितरत बि नाइंसाफ़ी कंदी त पोइ सतायल इंसान ज़ात लाइ हिन धरतीअ जे फूरू टोलनि ऐं फितरत में कहिड़ो फ़र्क़ु वञी बचंदो? इहो हो नज़्म। वाह वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त सर। अच्छा अच्छा सर, इहो तव्हां कीअं सम्झो बैक साइड ते जेको मूंखे क्यू थो मिले बार बार, इहो ईअं कीअं सम्झियो था जी? तव्हां कीअं सम्झियो था जेको मूंखे बैक साइड में को कन में आवाज़ अचे थी तीअं बार बार जेको तव्हां चयो इहे पुछा पियो कयो, कीअं सम्झियो था? इको जेको थो थिए या सर सवाल जेको मूं तव्हां खां पुछियो, तव्हां सर मुर्तज़ा जो ज़िक्र कयो, इहे तव्हां कीअं सम्झियो त सर मुर्तज़ा ई मूंखे ई चवनि पिया? मुर्तज़ा जे सभिनी आदतुनि में वाक़ुफ़ आहियां, तूं जो शागिर्द रहियो रही। भाई इहो जॾहिं लाल साईं जो मेलो लॻो हो न, उन में पहिरियों दफ़ो मूंसां गॾु रिकॉर्डिंग में अॼु हुई। उते मुंहिंजो असिस्टेंट हुई माशाअल्लाह, ऐं ॾाढो हिकिड़ो मुरादबंद ऐं हिकिड़ो वफ़ादार ऐं मोहबत कंदड़ ऐं महिनती रहियो आहे। तंहिंजे करे ई अल्लाह साईं हिनखे इहे इज़तूं अता कयूं आहिनि जो इज़्ज़त आजिज़ी बि अथसि, मोहबत बि अथसि, अवरिच बि आहे, दड़का बि मुंहिंजा जाम खाधा अथई। वॾी महिरबानी। प्रोग्राम खां पोइ पुछी ॾिसिजांइ। ठीकु आहे दड़का सवारनि न कम जो हिकिड़ो चऊंसि त बाबाई महिमाननि खे छॾे आ त वरी गाॾी काए वरी ॿियनि महिमाननि खे छॾियो अचे, छॾे ॾे। ये बस घणो नथा करे हिन ॻाल्हि ते। थैंक यू सो मच सर, थैंक यू सर, तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो, इलाही ख़ुशी थी, काफ़ी कुझु सुठो बि अञा थी वियो पहिरां। पर हाणे वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक में, कारे न वञिजो, असां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन जी ॾिठो त बख्शण साहब असां सां गॾु जॉइन थिया सुबुह में प्रोग्राम में, काफ़ी सुठी कचहरी थी हुई। ॾिसो इहो बि ॾिसो हर कोई पंहिंजे घरनि ताईं महदूद आहे, ऐं इहो बि सुठो आहे त हिकिड़ी सुठी कचहरी बि थी वई ऐं काफ़ी कुझु सिखणु मिलियो। ऐं शोबीज़ जा माण्हू हिक ॿिए सां ॾिसो केतिरे ख़ुलूस, केतिरे मोहबत ऐं केतिरी रिस्पेक्ट ऐं हिक ॿिए सां केतिरो हिक ॿिए जे अहमियत था ॾियनि ऐं हिक ॿिए सां केतिरी मोहबत था कनि ऐं हिक ॿिए जो केतिरो एतिराम बि कनि था। मूंखे इलाही सुठो महसूसु थियो। हीअ जेके सभु मुंहिंजा सीनियर्स आहिनि, सभु सीनियर्स जे विच में आऊं हिकिड़ी जूनियर जेके आहे, मूंखे इलाही ख़ुशी थी, काफ़ी कुझु मूंखे हिननि सभिनि खां सिखण को मिलियो। बख्शर साहब खां, डॉक्टर फारूक साहब खां, जेके ख़ासि हुते जेके मुंहिंजे बैक स्क्रीन में मुंहिंजे कन में जेके असांजे जेके डायरेक्टर आहिनि मुर्तज़ा मजबूर साहब, उन्हनि खां बि काफ़ी कुझु मूंखे हमेशह सिखण को मिलियो। ऐं इहे ई इंसानु सिखे थो, इहे ई पाण सां गॾु शयूं गॾु खणी थो वञे। लेकिन ॾिसो कंसेप्ट सॼे प्रोग्राम खे तव्हां कीअं था ॾिसो? वक़्तु आहे तो प्रोग्राम तव्हां कयो आहे ऐं हिन सूरत हाल में डॉक्टर फारूक तमामु काराइतियूं ॻाल्हियूं कयूं ऐं हेल्थ जे हवाले सां, कोरोना वायरस जे हवाले सां, माण्हुनि जी जेको आहे सुजागी जे हवाले सां, अवेयरनेस जे हवाले सां तमामु बहितरीनु ॻाल्हियूं। ऐं हिन क़िस्म जा हिननि हालतुनि में हिन क़िस्म जा प्रोग्राम ई जेके हलंदा। ऐं मां असुलु आहे त माण्हुनि खे हिन तरफ़ तवजो ॾियाराइणी आहे, हिन जे ख़तरनाक हिन जेके आहे जेके शयूं आहिनि, हिन जा पहलू आहिनि, उन्हनि जे तरफ़ हुनखे ॿुधाइणो आहे त हीअ केतिरी ख़तरनाक शइ आहे, हीअ इंसानियत जे लाइ केतिरो मुहलिक जेके आहे सभु वायरस आहे, ऐं उनखां बचाइण जा जेके तरीक़ा, उन्हनि जा जेका उपाउ, उन्हनि खे ई जेको आहे सो हाईलाइट करिणो पवंदो हिननि ॾींहंनि जे अंदरि। छो त मीडिया ई हिकिड़ो आहे ऐं हीअ त जेको आहे सो हिकु त प्रिंट मीडिया आहे, सोशल मीडिया आहे ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया जे घर घर अंदरि जेको टीवी हलनि था, असांजे ॻोठनि जे अंदरि बि टीवी सेट हलनि था पिया, त उहे जेके माइरूं आहिनि, भेनरूं आहिनि, माण्हू जेके घरनि में वेठा आहिनि, उन्हनि खे हिननि प्रोग्राम जी अफ़ादियत जो बि अंदाज़ो हुअणु खपे ऐं अव्हां जेको मैसेज था उन्हनि ताईं पहुचायो। इहो वक़्तु आहे तो प्रोग्राम आहे ऐं इनखे तमामु बहितरीनु, मूंखे ॾाढो सुठो लॻो आहे। कॉल हिकिड़ी ॿी वठी वठां। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, छा हाल आहे भाॼी? बिल्कुलु ठीकु ठाक। आप मुंहिंजा पंहिंजो तारीफ़ कराईंदा, केरु किथां खां? जी, मां नसीबुल्लाह ॻाल्हायां थो बलोचिस्तान खां। अव्हांखे भली कार सुबुह महिल प्रोग्राम में जी छा चवणु चाहींदो? प्रोग्राम ॾिसो पिया?
जी जी प्रोग्राम ॾिसूं था बसि लिंकडाउन जी वजह खां प्रोग्राम ॾिसूं था घर में तव्हांजो। अच्छा लॉकडाउन जी वजह को सही 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 कमरा लॉकडाउन। न आहे ॿार बि नथा चढ़नि मुंहिंजे लाइ बसि। अच्छा ॿाहिरि वञे बि न हींअर अहिड़ी सूरत हाल जेका केॾी ख़राबु लॻी पई आहे उते कीअं आहे सूरत हाल? बसि हाणे असांजे पाड़े में इहो थोरो वायरस ज़ाहिर थियो इन जी वजह खां हाणे थोरो घणो उहो थी वियो सख़्ती थी वियो। अच्छा मतिलबु तव्हांजे पाड़े में सख़्ती थी वई आहे। सही 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 पर तव्हां बलोचिस्तान जे कहिड़े इलाइक़े खां कहिड़े शहर खां? हे सिंध सां टच आहे जेकाबाद सां। अच्छा अच्छा जैकाबाद ही सिबी सिंह हूंदो। अच्छा गर्मी कीअं आहे? गर्मी बसि हिते जुड़ालो आहे मौसम। अॼु जुड़ा अॼु वाकई जुड़ा जे लिहाज़ सां। अच्छा तव्हां केतिरो फॉलो कयो पिया लॉकडाउन खे पाण पर्सनली केतिरो ख़्यालु था रखो? असां चऊं था मुकमिल लॉकडाउन खे फॉलो करूं पर छा करूं गुरबत नथो छॾे अगरि कुझु मिले त राशन असां बि चऊं घर में वेहूं जॾहिं नथो मिले पोइ मजबूरी खां निकिरूं था। सही था चओ बिल्कुलु सही था चओ। वॾी वॾी महिरबानी तव्हांजी तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थियो। अच्छा सुन इहा काफ़ी हिकिड़ी तव्हां विच में ॻाल्हि कई तव्हां कादिर साहब त जेको इंसानु जेको हिक ॿिए खे घणो माना इंकरेज करे ऐं सुठे कमनि लाइ मतिलबु करे त ईअं ई जेको पोइ हर शइ जो मसइलो हल थींदो आहे। जीअं तव्हां चओ त माना एतिरियूं तव्हां दुआऊं ॾिनी त इंसानु बाहि में बि जंप ॾेई थो वञे माना इहा हिकिड़ी इंकरेज ऐं उत्साह आहे। त इहे सभु शइ जेके नौजवाननि में कीअं था ॾिसो नौजवान हिक ॿिए खे कीअं था डील करनि हिन सिचुएशन में ख़ासि न हाणे नौजवाननि जेको ॾिसो ॾाढो अॻिते पियूं वञनि शयूं अॻिते पियूं वञनि ऐं सोर्सिस आहिनि मोबाइल्स इंटरनेट कंप्यूटर हे मीडिया सोशल मीडिया नौजवाननि में हाणे उहे शयूं अचनि थियूं बहितर थियूं काफ़ी शयूं अचनि थियूं उन्हनि में सम्झ आई आहे त हीअं आहे पर हाणे मवाक़िया घटि आहिनि त उनखे असां वटि जेके शयूं कीअं माण्हू पाण जेको आहे जिन खे मवाक़िया मिलनि था उहे अचनि था पंहिंजूं जेके बि हुनजे अंदरि एफिशिएंसीज़ आहिनि पंहिंजो खूबियूं कादिर साहब माज़र सां हिकिड़ी ॿी कॉल वठी वठां? हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी केरु किथां खां पंहिंजो तारुफ़ कराईंदो? तव्हां अलीपुर भट्टी सदर कराची आर्मी खां भेण ऐं तव्हांजी प्रोग्राम में हमेशह शामिल थींदो रहंदो आहे पर इहे हालात कुझु गैर हाज़िर रहणो पियो जी भेण। हा बिल्कुलु भलीकार अदा भलीकार तव्हांखे मूंखे यादि आहे तव्हां सां तव्हांजो आवाज़ कुझु घटि पियो अचे भेण ॿियो तव्हांजो कीअं भेण हिन बीमारी पड़ी खां तव्हां कीअं था टाइम गुज़ारियो? असां बिल्कुलु सही पिया गुज़ारियूं तव्हां कीअं पिया गुज़ारियो तव्हां पंहिंजो ॿुधायो? असीं घर बंदि हूं असांखे सरकारी तरीक़े सां जेको आहे आचरण घर में रहो राशन वग़ैरह महीने महीने वठी रखी छॾियो त वेठा आहियूं ॿार स्कूल में अॼु टीवी ते पढ़नि पिया। हिकिड़ी नंढड़ी हिकिड़ी जेको तव्हांजे प्रोग्राम सां अपील करणी जेको आहे जेके असां ॿिया मरीज़ आहियूं जीअं मुंहिंजो मां दिलि जो मरीज़ आहियां ऑपरेशन थियल आहे मुंहिंजो असां काथे वञूं दवायूं वग़ैरह किथां वठूं असांजे लाइ को अहिड़ो को गवर्नमेंट खोले न खातो भेण। ठीकु आहे ठीकु आहे ठीकु आहे अदा तव्हांजो सवाल जेको असां कुझु हुअणु खपे चवनि था दवा न आहे तव्हां ॿाहिरां वञी वठो। ठीकु आहे दादा ठीकु आहे वॾी वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थियो तव्हां जेकी परेशानी हुई उहा असांजे प्रोग्राम जे ज़रिए तव्हां शेयर कई यकीननि जेके बि ॿुधंदड़ हूंदा उन ॻाल्हि ते ज़रूरु गौर कंदा। डॉक्टर साहब तव्हां छा चवंदा? भट्टी साहब जो प्रॉब्लम पंहिंजी जाइ ते यकीननि आहे उन्हनि जे दिलि जो प्रॉब्लम आहे शायदि चऊं त ऑपरेशन बि उन्हनि जो थियल आहे दवाउनि जी ज़रूरत पए थी त हिकिड़ो त दवाऊं दिलि जो मरीज़ या जेकॾहिं कंहिंजी ऑपरेशन थियल आहे मां सम्झां थो भट्टी साहब त उनखे उनजी प्रिस्क्रिप्शन मिलियल हूंदी आहे उन सर्जन जी या उन डॉक्टर्स जी जेके उनजी ट्रीटमेंट कंदा आहिनि या उनजी ऑपरेशन कनि था त उनखे उन ट्रीटमेंट खे फॉलो करिणो आहे। ऐं जेकॾहिं को प्रॉब्लम थी थो वञे त मां सम्झां थो पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन कराची जी जेका ब्रांच आहे उन कराची जी ब्रांच पंहिंजे सभिनी डॉक्टर्स उन्हनि में जेके बि फील्ड्स आहिनि यानी ॿारनि खां वठी दिलि जी ऑपरेशन ताईं जा जेके डॉक्टर्स आहिनि उन्हनि पंहिंजे नालनि सां गॾु पंहिंजा टेलीफोन नंबर्स सोशल मीडिया ते रखी छॾिया आहिनि। सोशल मीडिया ते तव्हां पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन ते वेंदो त उन में तव्हांखे उन्हनि सभिनी डॉक्टर्स जा नंबर मिली वेंदा ऐं जेकॾहिं तव्हां पंहिंजे कंसल्टेंट डॉक्टर्स सां को राब्तो करणु चाहियो था
त थी सघे थो तव्हांजे कंसल्टेंट जो नालो न हुजे, पर यकीनन दिलि जे डॉक्टरनि जा नाला उन लिस्ट में ज़रूरु हूंदा। उन्हनि सां तव्हां राब्तो करे ऐं टेलीफोन ते उन्हनि खां मालूमात वठी सघो था। जेकॾहिं तव्हां सम्झो था तव्हांखे उन्हनि खे ॾेखारिणो आहे त यकीनन उन्हनि खां टाइम वठी तव्हां उन्हनि खे पंहिंजो पाण खे चेकअप बि कराए सघो था। सो इहा फैसिलिटी हिन वक़्तु मौजूदु आहे। तव्हां घर में ई रहो ऐं कोशिशि कयो त इन लॉकडाउन खे जीअं तव्हां चयो त पाबंदी सां फॉलो कयूं पिया। मां सम्झां थो त इहो ई हिकिड़ो बहितरीनु तरीक़ो आहे हिन वबा खां जान छॾाइण जो। सही, काफ़ी सुठो उनखे तव्हां गाइड कयो। अच्छा काचा साहब, तव्हां वांदकाई में छा कंदा आहियो फ्री, ख़ासि तौर ते हिननि ॾींहंनि में? मां पढ़ंदो आहियां। मां बेसिकली त मां कॉलमिस्ट आहियां, लिखंदो आहियां, मोस्टली पेपर्स में लिखंदो आहियां ऐं मोस्टली मुंहिंजो जेको टाइम पढ़ाई में गुज़रंदो आहे। घर खे टाइम ॾींदो आहियां, दोस्तनि खे, सोसाइटी खे। हींअर त हाणे सिर्फ़ु घर खे ई टाइम ॾिनो दोस्तनि खे? न, हिननि हालतुनि में मां 19 मार्च खां फील्ड में आहियां। मां मोस्टली घर खे तमामु घटि टाइम ॾिनो आहे। सुबुह जो 6 वॻे खां मां। अच्छा, त पाण पोइ बेसिकली प्रिकॉशन्स केतिरा, माना केतिरी तव्हां यूज़ कंदा आहियो? यकीनन तव्हां ॿाहिरि ॾिसो रहो था, पोइ वरी केतिरो एहतियात था कयो, घर बि वञो था? ऐं हिकिड़ो माफ़ कजो कादरी साहब, प्रिकॉशन्स जे हवाले सां हिकिड़ी शइ तव्हां ज़रूरु एप्रिशिएट कंदुसि। उहो अॼु जो पंहिंजे हिन प्रोग्राम में कादरी साहब वेठा आहिनि त घटि में घटि ग्लव्स पाए वेठा आहिनि। मां सम्झां थो त यकीनन बल्कि मां तव्हांजे लाइ ग्लव्स ऐं मास्क खणी ईंदुसि। पोइ भले तव्हां जेकॾहिं प्रोग्राम में पाए वञणु चाहियो। असां मूं वटि पियल आहिनि, मां बैग में खणी आई आहियां, वापसी मां वरी वेंदी आहियां त पाए ईंदी आहियां। इहो मां सम्झां थो इट्स यू नो इहो बि हिकिड़ो माण्हुनि खे पाण ॾांहुं मुतवजा करण जे लाइ ज़रूरी शयूं आहिनि। छाकाणि त असां इहो कंदासीं त जेका शइ असां चऊं पिया उनजो इम्प्रेशन वधीक, जेका शइ असां कयूं पिया उहा चऊं पिया त उनजो इम्प्रेशन वधीक। त जेकॾहिं असां चवण सां गॾु इहो पाण बि प्रैक्टिकली कंदासीं त मां सम्झां थो त इहो वधीक असरु कंदो। मां हिनजो इहो ॾींदुमि त डॉक्टर साहब उनजो हिनखे बिल्कुलु जेको हुयो उहो ई जेको ॾिनो, जेको डॉक्टर खे ॾियणु खपंदो। पर जीअं त मां फाइटर आहियां, जंगजू आहियां ऐं मां एज़ ए सोशल वर्कर आहियां ऐं मुंहिंजी ज़िंदगी जेको सोशल पॉलिटिकल वर्कर जी हैसियत सां जेलनि जे अंदरि बि गुज़री, रूपोशन में बि गुज़री। त तव्हां बैटल फील्ड में था वञो, बैटल में मैदान जंग में लहो था, छा तव्हां वधि में ढालू पाईंदो ऐं जेको सो ढाल ॾींदो या उहो जेकी पाइबी आहे ज़रह पाईंदो, तलवार कंदो, पर तव्हां मौत खे कीअं रोके सघंदो? इहो त जस्ट इहो आहे न त मां ज़रह पाती आहे, जस्ट इहो जेको आहे सो तव्हां एहतियातन पाती आहे, ज़रह पाती आहे, ढाल या त दुश्मन खे मां रोके सघंदुमि। पर असल ॻाल्हि हूंदो आहे विल हूंदो आहे, विल हूंदो आहे। त मां वञा थो, जॾहिं मौत ईंदो आहे त ज़रह बचाईंदी आहे, न ढाल बचाईंदी आहे। बिल्कुलु सही, बिल्कुलु सही। इनजो हिकिड़ो ज़बरदस्त, जेकॾहिं थोरो टाइम आहे टाइम बिल्कुलु ख़तम थी त मां रुॻो एतिरो चवंदुसि त इनजो हिकिड़ो बहितरीनु मिसाल जंग बदर आहे। जंग बदर, बिल्कुलु बिल्कुलु, वाकई जंग बदर जेकी मिसाल आहे। काई साहिबु छा मैसेज ॾियणु चाहींदो ऐं अची करे कीअं लॻो? तमामु टाइम ख़तम थो थिए, टाइम बिल्कुलु ख़तम थींदो आहे। मां सिर्फ़ु हिन तव्हांजे प्रोग्राम जे ज़रिए तमामु सरहदी वारनि खे अपील कंदुसि त सिंध जे घिटी घिटी में माण्हू खे ऑन कयो, पंहिंजे महले में ऑन कयो, महले में, घिटीअ में, शहर में माण्हू खे ऑन कयो। इहे मिल्कियतूं करोड़ अरब रुपया कब्रुनि में न खणी वेंदव ऐं जेकॾहिं माण्हुनि खे ऑन न कयो त इहे न महल रहंदा, न महलातूं रहंदियूं ऐं सभु कुझु ख़तमु थी वेंदो। थैंक यू। अञा कुझु आहे, अञा कुझु चवणु चाहींदा? बसि तव्हां बसि उन्हनि खे ई आहे त तव्हां ॾाढो ॾुखियो दौरु आहे न, हिन में राशन जे हवाले सां माण्हू ॾाढा तकलीफ़ में आहिनि। गवर्नमेंट मां नथो चवां, पर मां सरहदी वारनि खे अपील कंदुसि, तव्हांजे बराबरि सरहदी वारा अॻिते अचो, ॾाढा माण्हू तकलीफ़ में आहिनि। बाबा अंसार जो मिसाल तव्हांजे साम्हूं आहे न, मके खां मदीने आहे त अंसारनि ॾिनो न, तव्हां अंसार वारो किरदारु अदा कयो न रिलीजियसली। त जेके माण्हू तकलीफ़ुनि में आहिनि, तव्हां वटि अरब आहिनि, तव्हांखे रब ॾिना या कीअं बि ठाहियो, तव्हांखे मां उन ते न वेंदुसि। पर हाणे उन मां मां तव्हांखे रुपए जे लाइ नथो चवां त को रुपयो कढो, हिकिड़ो पैसो बि जेकॾहिं पंहिंजी मिल्कियत में कढंदव न त काफ़ी तकलीफ़ूं घटिजी वेंदियूं। ज़बरदस्त, ज़बरदस्त। अची करे कीअं लॻो तव्हांखे? बहितरीनु, ॾाढो सुठो लॻो
ऐं तमामु बहितरीनु प्रोग्रामनि में जेको आहे सिंध जे थैंक यू जेके चैनल्स आहिनि थैंक यू थैंक यू कोई स्पेशली मैसेज जेको आहे नौजवाननि लाइ यूथ लाइ यकीनन तव्हां हिन फॉलो कनि मां हुनखे चवंदुमि त निकिरी अचो पर सही। तव्हां फॉलो कयो ऐं पंहिंजे पाड़े में महले में माण्हुनि सही। जी जेको आहे तकलीफ़ ऐं जन में उनजे कम चढ़े जी कोशिशि कनि थैंक यू नौजवान। थैंक यू सर थैंक यू थैंक यू सो मच डॉक्टर साहब तव्हांजो को मैसेज हा मां वरी बि इहा ई ॻाल्हि कंदुसि त हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उन खां पंहिंजो पाण खे कीअं बचाइणो आहे सो प्रिकॉशन्स ते त असां ॻाल्हाईंदा रहंदासीं मां इहो बि तव्हांजे तवसुत सां चवंदो थो हलां त असांजा जेके व्यूअर्स जेकॾहिं इन हवाले सां कोई उन्हनि जे ज़हन में कोई सुवालु आहे कहिड़े बि हवाले कहिड़े बि सां हवाले बीमारी जे हवाले सां बीमारी खां बचण जे हवाले सां एहतियाती तदाबीरुनि जे हवाले सां इन जी वैक्सीन या इन जी ट्रीटमेंट जे हवाले सां जेकॾहिं को उन्हनि जे ज़हन में सुवालु आहे त असांजे हिन प्रोग्राम में सुबह मेरान में शामिल थी सघे ज़रूरु थी सघे हाणे जीअं त तव्हां सां डॉक्टर फारूक टालपुर सां जेको आहे हाणे डॉक्टर फारूक साहब जेको जुमे खां सूमर खां वठी जुमे ताईं असां सां गॾु हूंदा हाणे कंटिन्यूसली तव्हां काफ़ी जेके क्यूरीज़ आहिनि क्वेश्चन तव्हां डॉक्टर फारूक सां पुछी सघो था थैंक यू डॉक्टर साहब थैंक यू सो मच इंशाल्लाह ऐं थैंक यू काज़ी साहब इंशाल्लाह जेको आहे वरी तव्हां असां सां गॾु हूंदासीं थैंक यू सो मच तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे असांजे प्रोग्राम में शामिलु थियो जितना से ॾिसो हर कोई इहे सभु शइ चवंदा त इहे लॉकडाउन ख़तमु थिए लेकिन लॉकडाउन ख़तमु तॾहिं ई थींदो जॾहिं तव्हां लॉकडाउन खे मुकमल तौर ते फॉलो कंदो ऐं इहो सोचे करे त यकीन जेको बेरोज़गार वेठा आहिनि जेके शू पॉलिश करण वारा आहिनि या इलेक्ट्रिशियन आहिनि या इन्हनि जो ॾिसो या दर्जी आहिनि या इस्त्री करण वारा कपिड़ा आहिनि त इन्हनि जी रोज़गार लाइ इहो ई असां उन जी मदद ईअं ई करे सघूं था त असां मुकमल तौर ते पंहिंजे घर में आइसोलेट थी वञूं त जीअं हुकूमत ॾिसे त इहो कोरोना जी वबा जीअं ख़तमु थींदी त इन खां पोइ लॉकडाउन असांजो खुली वेंदो थैंक यू मां जेके बि असां जेके कॉलर्स आहिनि असांजे प्रोग्राम में शामिलु थी जेके थिया उन्हनि खे चाहींदमि त सुभाणे वधीक जेके शामिलु थी करे पंहिंजे जेके क्यूरीज़ आहिनि उहो शेयर कंदा इंशाल्लाह सुभाणे वरी मुलाक़ात थींदी तेसिताईं पंहिंजी होस्ट तहरीम वाण खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़